अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु जेका असीं वीडियो खणी तव्हांजे लाइ आया आहियूं उहा आहे दरगाह आमद राजो जेका आहे उहा गोलाडची खां 36 किलोमीटर ॾखण तरफ़ आहे। हिन दरगाह खे पाॾनि जो पीर बि चयो वञे थो ऐं दरगाह आमद राजो बि आहे। ऐं तारीख़ी तौर ते हिन दरगाह जूं जेके आहिनि नालो आहे उहो मुतसाद रहियो आहे। जीअं आमद राजो जो जेको नालो आहे आमद राजो ज़ात, के चवनि था त इहो शाह हो, के चवनि था त राज़ो हो। पोइ जेको सो वरी उन राजो सॾायो, जीअं लफ़्ज़नि में अॻिते हली हेर फेर थींदी आहे अहिड़े हिसाब सां। तारीख़ में हिन जो घटि ज़िक्र मिले थो, पर तोहफ़तुल किराम में मीर अली शिरकाने जेको ज़िक्र कयो आहे उहो कुझु न कुझु असांखे उन मां उनजा हवाला मिलनि था। ऐं ॿियो इहो बि आहे त बुल्ली शाह करीम वारे वटि बि हिन जो जेको सो को शिजरो रखियलु आहे, पर उन ताईं असीं कोन पहुता आहियूं। बाक़ी जेको सो तोहफ़तुल किराम वारे हिकिड़ी हिन दरगाह जी जेका करामत लिखी आहे उहा तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश कयूं था। त हीअ त बुज़ुर्ग हिकिड़ो चकर ऋण मां केॾांहुं वियो पिए कंहिं पासे खां, उते को लुंडनि जो ॻोठु हो। उन लुंडनि जी औरतुनि उते को पाणी पियो भरियो कंहिं खूह तां। हिन बुज़ुर्ग उन्हनि खां पाणी घुरियो त हीअ वीचारो बुज़ुर्ग माण्हू दरवेश टाइप, त उन्हनि औरतुनि पाणी बि हिनखे कोन ॾिनो ऐं थोरो अढंगो बि हिन सां ॻाल्हायो। बुज़ुर्ग त वियो हलियो ऐं शाम थी त हुनजो माल वरी वापसि वथाण ते कोन आयो, न को धराड़ आया। हिननि ॾाढी ॻोल्हा कई, ॻोल्हींदा रहिया हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, हफ़्तो गुज़रियो, महीनो गुज़रियो, पर साल गुज़री वियो हलियो। न हिननि जा धराड़ आया वापसि, न हिननि उन्हनि जो चोपायो माल जेको हो उहो घरु आयो। साल खनि खां पोइ उहो दरवेश वरी वापसि अची उन दरगाह उतां अची मटियो उन ॻोठ जे पासे खां। त औरतुनि जॾहिं ॾिठो त अड़े हीअ त उहो ई दरवेश आहे जेको उन ॾे मटियो, हिन सां खां खीर या पाणी घुरियो पर असां हिनखे कोन पियारियो। सो उन्हनि पंहिंजे मर्दनि खे ॿुधायो त हीअ दरवेश उहो ई आहे जॾहिं पंहिंजो माल गुम थियो त असां हिनखे धिकारे छॾियो आहे, अढंगो ॻाल्हायो हिन सां। त मर्दनि खे ॾाढो अफ़सोस थियो, डोड़ी अची हुन बुज़ुर्ग जे पेरनि ते किरिया, हुनखां माफ़ी घुरियाऊं ऐं माल ऐं धराड़नि जी सॼी हक़ीक़त करे हुनखे ॿुधायऊं। त बुज़ुर्ग हुननि खे माफ़ु कयो ऐं चयो त हाणे तव्हां अॼु शाम जो हथियाणो वग़ैरह ॿुहारे छॾियो, माल जेको आहे तव्हांजो मोटी वापसि ईंदो। शाम थी त को धण किथां वियो अचे, के धराड़ किथां विया अचनि, के किथां। जेॾी महिल धराड़नि खां पुछाऊं ऐं किथे हुआ त उन्हनि चयो त असीं त सुबुह जो माल खाए आया आहियूं, शाम जो वरी मोटी आया आहियूं। ऐं उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे त को साल जो अरसो विच में गुज़री वियो आहे। पोइ उन्हनि लुंड जेको कबीलो हो उन्हनि हिन खे पोइ पाॾा ॾियणु शुरू कया। पोइ ईअं आस्ते आस्ते इहो रवाजु वधंदो वियो। हींअर बि दरगाह ते तव्हां ॾिसंदा त तव्हांखे पाॾनि जा धण नज़र ईंदा, जेके घुमंदा फिरंदा, हलंदा फिरंदा, खाईंदा पीअंदा, माण्हुनि जे पोखनि में चरंदा फिरंदा, पर हरू भरू हिननि खे केरु पोख मां हक़ले कढंदो कोन आहे। चरंदा आहिनि, वरी दरवेश पाॾनि वापसि हलिया वेंदा आहिनि ऐं पाण में विढ़ंदा बि कान आहिनि। धण करे विया पाण में हलंदा आहिनि। अगरि ॿियो को पाॾो हथु चढ़ी वियो त उन सां विढ़ंदा, पर पाण में कोन विढ़ंदा। त दोस्तो हीअ दरगाह आहे आमद राजो जी, गोलाडची खां 36 किलोमीटर ॾखण आहे। ऐं हर साए सूमर ते तक़रीबन कोई 5 या 7 पाॾा कुसंदा आहिनि, जेको लंगर थींदो आहे, माण्हू खाईंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। ऐं बडे महीने में ॿारहों मेलो लॻंदो आहे, उन में जेको 11 खां 12 पाॾा वॾा अठूरी कुसंदा आहिनि, माण्हू खाईंदा आहिनि, दुआ कंदा आहिनि बुज़ुर्ग जो जेको सो हुनजो हिसाबु किताब सां। दोस्तो जॾहिं मौक़ो मिले अगरि कंहिंखे त हिन दरगाह ते अचे, ॾिसण जहिड़ी दरगाह आहे ऐं इहो सॼो नज़ारो पाण बि वठे ऐं इहो सॼो ॾिसे। दोस्तो वॾी महिरबानी।